अदालती हुकुमन ते तेज़ी सां अमल थी रहियो आहे। काल्ह की मुलाक़ात खां पोइ मामला जल्द निबरंदा। इंशाअल्लाह हाणे का रंडक न पवंदी। अस्पतालुनि मां दवाउनि ऐं ऑक्सीजन जी चोरी वारे केस में चीफ जस्टिस जा रिमार्क्स। एडिशनल अटॉर्नी जनरल ॿुधायो त अस्पतालुनि जे नए सरबराहनि लाइ समरी स्टैब्लिशमेंट डिवीजन खे उमाणी वई आहे। चीफ जस्टिस चयो आहे त अव्हां देरि कई त असीं पाण ई सुठनि माण्हुनि खे मुक़ररु करे छॾींदासीं। बुधणी हेठि केसिस ते तबसरे खां पासो कयो वञे। संजीदगी सां सोचां पियो त अहिड़नि तबसरनि ते पाबंदी लॻायूं। चीफ जस्टिस साकिब निसार जा महमूद केस जी बुधणी दौरान रिमार्क्स। हुकूमत खे हुसैन हक़ानी खे वतन आणण लाइ 30 ॾींहनि जी मोहलत। चीफ जस्टिस चयो आहे त असीं रुगो कानून ते अमल दरामद चाहियूं था। 30 ॾींहनि खां पोइ को बि उज़ुर बर्दाश्त न कयो वेंदो। DG FIA अदालत खे ख़ातिरी कराई त हू पाण अमेरिका वेंदा। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत में शरीफ कुटुंब ख़िलाफ़ A1 फील्ड रेफरेंसिस जी बुधणी अॼु खां सफ़ाई जा वकील JIT सरबराह वाजिद जा खां आॾी पुछाछ शुरू कंदा। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत में साहबदार ख़िलाफ़ आमदनी खां वधीक असासनि वारे रेफरेंस जी बुधणी दौरान जवाबदार सईद अहमद जी 2 ॾींहनि लाइ पेशी खां छूट वारी दरख़्वास्त मंज़ूर। शरीक जवाबदार फ़र्द जुर्म लागू न थी सघियो। जवाबदारनि खे 10-10 लख रुपयनि जा ज़मानती मसलका जमा कराइण जो हुकुम। बुधणी 30 मार्च ताईं मुलतवी। पाकिस्तान गडियल कॉमन जे सलामती काउंसिल जे मेंबर्स जो अंग वधाइण जी घुर करे छॾी। गडियल कॉमन में पाकिस्तान जी नुमाइंदा मलिहा लोधी चयो आहे त मुनसिफ़ानी नुमाइंदगी जी ज़रूरत खां इनकार नथो करे सघिजे। सिंध हाई कोर्ट में यूरिया भाण जे विक्रे में जालसाज़ी वारे केस जी बुधणी अदालत पारां 3 सरकारी ऑफिसर समेत 4 जवाबदारनि जूं ज़मानत वारियूं दरख़्वास्तूं रद्द। खेनि जेल मोकिलण जो हुकुम। जवाबदारनि मथां 14 करोड़ रुपयनि खां वधीक करप्शन जो इल्ज़ाम आहे। गादी वारे शहर कराची समेत सिंध जे समूरनि डिवीजन्स में 9 ऐं 10 दर्जे जा इम्तिहान जारी। मदेजी में वक़्त खां अॻु पर्चो आउट थियण जी शिकायत। मुख़्तलिफ़ सेंटर्स ते कॉपी जी धुम मतल। कराची में इम्तिहानी सेंटर्स खे लोड शेडिंग खां आजो करार ॾियण लाइ KLect खे ख़त। सिंध में गर्मी की लहर अॼु बि जारी। मौसमियात खाते मूजिब मुख़्तलिफ़ शहरनि में गर्मी पद 40 डिग्री सेंटीग्रेड ताईं पहुची सघे थो। कराची में सामुंडी हवाऊं घुलण ताईं गर्मीअ जी शिदत वधीक महसूस कई वेंदी। एक रिपोर्ट मूजिब हलोकी साल गर्मीअ जी शिदत गुज़िरियल सालनि जी भेट में वधीक रहंदी। लाहौर जे माल रोड ते लेडी हेल्थ वर्कर्स जो धरणो 3 ॾींहं बि जारी। इंतज़ामिया ऐं लेडी हेल्थ वर्कर्स अॻवाननि विच में थियल ॻाल्हियूं बिना नतीजे ख़त्म। लेडी हेल्थ वर्कर्स पारां मुतालिबनि जी मञता ताईं धरणो जारी रखण जो ऐलान। सिंध में उरड़ी जी वबा ते ज़ाब्तो न आयो। ठुल वेझो बाहू कोसो में 2 सालनि जी ॿाड़ी हयाती विञाए वेठी। कलोई वासी 18 वरियनि जो नौजवान उरड़ी विगे हैदराबाद जे अस्पताल में फौत। गड़ी खैरे वेझो बंगलानी बिरादरी जी 2 धुरनि में पुराणे तकरार तां झेड़ो। हिकु ॼणो मारिजी वियो। उत्तर कोरिया के सदर किम जोंग उन जी चीन के सदर शी जिनपिंग से मुलाकात। सदर शी जिनपिंग प्योंगयांग के दौरे की दावत कबूले वरती। उत्तर कोरियाई वफ़द की अमेरिकी अमलदारन से मुलाकात दौरान मई में ट्रंप किम मुलाकात बाबत ॻाल्हियूं। ब्रिटानिया में अगूणे रूसी जासूस के ज़हर ॾेई क़त्ल करण की कोशिश के इल्ज़ाम हेठि यूरोपीय यूनियन बि 7 रूसी सफ़ारतकारनि खे बेदख़ल करे छॾियो। हेल ताईं दुनिया के 25 मुल्कनि मां तोड़ियल रूसी सफ़ारतकारनि जो अंग 150 थी वियो। ऑस्ट्रेलिया बॉल चैंपियन में मुलविस कैप्टन स्टीव स्मिथ, डेविड वार्नर और कैमरॉन
बैंक्राफ्ट के दक्षिण अफ्रीकी दौरे तां वापस घुराए वरितो। टिनी रांदीगरनि खे अॼु सज़ा ॿुधाई वेंदी, जॾहिं त टिम बेन कीवीज़ जो नओं कप्तान मुक़ररु। जापान में रोबोट्स होटलनि में वेट्रेस खां पोइ नर्सिस जूं ज़िम्मेवारियूं बि संभाले वरितियूं। रोबोट नर्सिस वक़्तु दवाऊं खाराइण ऐं मरीज़नि जी हालत ते नज़र रखण समेत समूरा फ़र्ज़ निभाइण शुरू करे ॾिना। जर्मनी में बिना ड्राइवर जे बसूं हलण लॻियूं। शुरूआती तौर बर्लिन जे हिकु अस्पताल अंदरि अमले तोड़े मरीज़नि खे हिकु हंधि खां ॿिए हंधि पहुचाइण लाइ 4 बसिस हलायूं पियूं वञनि। इंतिज़ामिया जो चवणु आहे त जल्द सॼे शहर में मुसाफ़िरनि लाइ अहिड़ी सर्विस बि शुरू कई वेंदी। दुनिया में शोहरत जा नवां रिकॉर्ड क़ाइमु कंदड़ किताब रीसाइलेंट यंग पीपल खे आलमी सतह ते मञता मिलण लॻी। किताब जे लेखक जैकलिन वुडसन खे स्टीवर्ट लिंगरेन मेमोरियल अवार्ड सां निवाज़ियो वियो आहे। घना 43 वरहनि जो थी वियो। दिल चाहता है हमराज समेत ॿियनि फिल्म्स में यादगार किरदार अदा कंदड़ अक्षय खन्ना खे जनम ॾींहं ते परस्तारनि ऐं दोस्तनि पारां वाधायूं। He was beautiful. Gotta give him that. I was everything he needed me to be. When he needed me to be, I played weak. न्यूयॉर्क में हॉलीवुड फैमिली फिल्म मैट्रिमोनी जो प्रीमियर 8 ॾींहनि अंदरि शूटिंग मुकमल थियण बाद फिल्म 3 मार्च ते रिलीज़ कई वई।